अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी सरकार 4000 अफ़गाननि खे वीज़ाऊं जारी करण जी तस्दीक़ करे छॾी। शेख रशीद चयो आहे त पाकिस्तान अॻु ई 40 लख अफ़गाननि जो भार बर्दाश्त करे रहियो आहे। वधीक पनाहगीरनि खे तरसाइण लाइ दबाव नाहे। काबुल एयरपोर्ट ते फाथल माण्हुनि सां असांजो वास्तो नाहे। अफ़गान तालिबान ख़ातिरी कराई आहे त पाबंदी मढ़ियल TTP अफ़गान सरज़मीन इस्तेमालु न कंदी। मरियम पुट जी शादीअ में वञण लाइ दरख़्वास्त ॾिए हां त गौर कयूं हां। अफ़गानिस्तान जे मातृपंज शहर ते कंट्रोल लाइ तालिबान जो हमिलो। मज़ाहमती ग्रुप पारां जवाबी कार्रवाईअ में 300 खां वधीक तालिबान खे मारण जी दावा। अहमद मसूद चयो आहे त अफ़गानिस्तान ते रुगो तालिबान जी हुकूमत क़बूल न हूंदी। सुपर पावर्स खे शिकस्त ॾेई सघूं था त हाणे बि दिफ़ा करे सघूं था। तालिबान तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद जानी नुक़सान जी तरदीद कंदे चयो आहे त पंज शहर तालिबान जी घेरे हेठि आहे। ॻाल्हियुनि ज़रिए मसइलो हल करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ जो सऊदी अरब जे हम मुनसब फैसल बिन फरहान सां फ़ोन ते राबितो। अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। स्वीडन जे परॾेही वज़ीर जो शाह महमूद खे फ़ोन। अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त उमेद आहे त अफ़गान क़यादत मसइले जी गॾियल हल तरफ़ वेंदी। अफ़गानिस्तान जे काबुल हवाई अॾनि जे हिक दरवाज़े ते फायरिंग, सिक्योरिटी एहलकार मारिजी वियो। 3 ज़ख़्मी थी पिया। अफ़गान तालिबान जो अमेरिका समेत परॾेही फ़ौज जे मुल्क मां ॿाहिरि निकिरण लाइ ॾिनल 31 अगस्त वारे डेडलाइन में वाध करण खां इनकार। अमरीकी सदर जो बाइडन चयो आहे त उमेद आहे त 31 खां पोइ अफ़गान में रहण जी ज़रूरत न पवंदी। सिंध में तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ तहरीक तेज़। मुख़्तलिफ़ शहरनि में शागिर्दनि, वालिदैन ऐं सिविल सोसाइटीअ जा मुज़ाहिरा। हैदराबाद जा अक्सर प्राइवेट स्कूल पाण मुरादो खुली विया। कराची, सखर, खैरपुर, कंदकोट, शहदाद कोट ऐं नौशरो फेरोज़ में एहतिजाज। सिंध में कोरोना सबबि बंदि पियल स्कूल 30 अगस्त खां मशरूत तौरु खोलण जी इजाज़त। सरकारी तोड़े निजी स्कूल बि उस्तादनि जे अमले जी वैक्सीन लाज़मी करार। तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो आहे त जिन ॿारनि जे वालिदैन खे वैक्सीन थियल हूंदी उहे स्कूल वञी सघनि था। वॾे वज़ीर सां इख़्तिलाफ़ न आहिनि। बिलावल जी हिदायतुनि ते अमल करे रहियो आहियां। मुंहिंजे ख़िलाफ़ को साज़िश करे पियो त भले करे। वज़ीर आज़म समूरे मुल्क में हिकु जहिड़ो तालीमी निज़ाम लागू करण वारो अमल जल्द मुकमल करण जी हिदायत करे छॾी। इमरान ख़ान जी सदारत हेठि मुल्क में हिकु जहिड़ो तालीमी निज़ाम लागू करण बाबति इजलास थियो। वज़ीर आज़म चयो त ॿारनि खे इस्लाम जी तारीख़ ऐं आख़िरी नबीअ जी ज़िंदगीअ जे सुनहरी उसूलनि बाबति पिणु पढ़ायो वञे। लाहौर में औरत खे हिरासा करण ऐं जिन्सी ज़्यादतीअ जो निशानो बणाइण वारा वाक़िआ वधी विया। पंजाब जे शहर विहाड़ीअ खां आयल माउ ऐं संदसि धीउ, रिक्शा ड्राइवर ऐं संदसि दोस्त जे इज्तमाही ज़्यादती। पुलिस ॿिनि जवाबदारनि उमर ऐं मुनसब खे गिरफ़्तार करे वरितो। CCPO लाहौर चयो आहे त माउ ऐं धीउ खे ज़्यादतीअ जो निशानो बणाईंदड़ ॿिन्ही जवाबदारनि खे मौत जी सज़ा ॾियारण जी कोशिशि कंदासीं। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी चीनी सफ़ीर सां मुलाक़ात। पाक चीन लाॻापन ऐं ख़िते जी तब्दील थींदड़ सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त चीन पाकिस्तान जो वेझो ऐं बाएतमाद दोस्त रहियो आहे। चीनी सफ़ीर रोंगज़ोंग चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान जे CPEC लाइ ख़िदमत खे क़दर जी निगाह सां ॾिसूं था। सुप्रीम कोर्ट सहाफ़िन खे हिसाइण बाबति जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे पाण मुरादो नोटिस में जारी कयल हुकुम ते अमल दरामद रोके छॾियो। पाण मुरादो नोटिस इख़्तियार जो जाइज़ो वठण लाइ अटार्नी जनरल पाकिस्तान बार जो वाइस चेयरमैन ऐं सुप्रीम कोर्ट बार जो सदर मुआवनत लाइ तलब। जिसाफ़ नवाबशाह पारां कुझु ॾींहं अॻु कराचीअ मां जिसाफ़ आज़ाद नवाबशाह जे अॻुवान ज़ाकिर सैतो खे जिबरी तौरु खंभे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ अॼु 8 ॾींहं बि सैयद नासिर शाह, सरफराज़ मेमण, शुएब मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब अलामती बुख हड़ताल कंदे चयो त कराचीअ में रोज़गार सांगे वियल जिसाफ़ आज़ाद नवाबशाह जे अॻुवान ज़ाकिर सैतो खे सिंध सां इश्क ऐं ॾोह में जिबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। अॼु हुनखे 8 ॾींहं आहे जंहिंजी अञा ताईं ज़ाहिर न कयो वियो आहे, जंहिं ते असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत कयूं था। हुननि चयो त ज़ाकिर जेकॾहिं को ॾोह कयो आहे त हुनखे अदालत में पेश कयो वञे। हुननि चयो त ज़ाकिर सैतो पुरअमन शागिर्द ऐं सियासी कारकुन आहे। खेसि बिना देर आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।
नवाब शाह भरसां ॻोठ मुरीद डायरीअ जी रहवासन मिसमात करीमा डायरीअ जो पंहिंजे ॿारनि सां गॾु ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। उन मौक़े ते करीमा डायरी रोईंदे चयो त 15 साल अॻु मुंहिंजी शादी आशिक़ अली डायरीअ सां थी हुई, जंहिं मां मूंखे 2 पुट जो औलाद आहे, जंहिं मां मुश्ताक अहमद ऐं माशूक आहिनि। जॾहिं त मुंहिंजे मुड़ुसु आशिक़ खे इब्राहिम डायरी ऐं बिलावल डायरीअ ज़हर ॾेई क़तल करे छॾियो, जंहिंखां पोइ मूंखे घरां कढी छॾियो। उन चयो त मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदो ई आहियां ऐं उन चयो त मुंहिंजे सहुरे 35 एकड़ ज़रई ज़मीन आहे जंहिंजी विरासत बि कई वई आहे, पर मुंहिंजे मुड़ुस जो हिसो न ॾियण करे मूंखे मुंहिंजे ॿारनि खे बिलावल डायरी, इब्राहिम डायरी, ज़ुल्फ़कार डायरी, अतर डायरी, मक़बूल डायरी, आमिर डायरी ऐं इरशाद डायरी जान सां मारण जूं धमकियूं ॾियनि था। हुन चयो त मां ॿी शादी कई आहे, पर बचनि जो जेको ज़मीन जो हिसो आहे उहो मुंहिंजे ॿारनि खे ॾिनो वञे। हुन चयो त पंहिंजे हक़ लाइ बासरनि वटि ऐं पुलिस वटि बि वई आहियां, पर 12 सालनि खां अञा ताईं इंसाफ़ नथो मिले। हुन सिंध हुकूमत SSP नुशरफ फिरोज़ खां मुतालबो कयो त मुंहिंजे बचनि सां इंसाफ़ कयो वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।